अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां परी खान ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो रेड रोज़ टीवी। ऐं इन चैनल में मां हिकु वीडियो ॾिठी हुई जेका मुंहिंजे दड़े जी हुई, 3 ज़बान में मुश्तमिल कई वई हुई ऐं ॾाढी ज़बरदस्त वीडियो हुई, सुठी वीडियो, ऐं तव्हां ज़रूरु ॾिसंदा रहिजो ऐं तव्हां शायदि ॾिठी बि हूंदी। ऐं इन खां अलावा उमेदु आहे त तव्हां रेड रोज़ टीवी सब्सक्राइब ज़रूरु कजो, ॾिसिजो ऐं तव्हांखे कीअं लॻो। हाँ बिल्कुलु ॾिठोसीं ऐं ॾाढो मज़ो आयो ॾिसण सां ऐं ॾाढो सुठो लॻो। अच्छा, पर ये ॿुधायो त तव्हां हिकु ड्रामो शुरू कयो हिकिड़ो जंहिंमें तव्हांखे तमामु घणी शोहरत मिली, जंहिंजो नालो को दर्द ला दवा। बिल्कुलु को दर्द ला दवा मां सम्झां थी त मुंहिंजो काफ़ी माण्हुनि खे पसंदि आयो हुयो ऐं मूंखे उन सां काफ़ी शोहरत मिली हुई ऐं सुठो ड्रामो हुयो। ऐं मुंहिंजो उन में हिकु छोकिरी जो कैरेक्टर हुयो बाग जे नाले सां, जेका मां पंहिंजी माउ खां विछड़ी करे वञा थी ऐं बाद में मां पंहिंजी अम्मा खे मिलां थी, त ॾाढो सुठो लॻो ड्रामो करे उहो ऐं काफ़ी इज़त मिली, उन मां शोहरत मिली। उडाम कयो हुयो, उहो बि काफ़ी सुठो ड्रामो हुयो ऐं काफ़ी माण्हुनि पसंदि कयो। अच्छा, हाणे तव्हांजो छा हिते मुसरूफ़ियत आहे? फ़िलहालु का बि न आहे ऐं कुझु ॾींहंनि खां पोइ ड्रामा स्टार्ट थींदा, इंशाल्लाह ज़रूरु तव्हांखे ॾिसण लाइ मिलंदा। ऐं तव्हां मुंहिंजे ख़्याल में पीटीवी ते कमु पिया कयो पिया मुंहिंजे डायरेक्टर? बिल्कुलु पीटीवी ते मां कमु कंदी आहियां ऐं काफ़ी डायरेक्टरनि सां कमु कयो आहे ऐं कुझु कयां पई। तव्हां जेको तव्हांखे बस्तर तव्हांजा आहिनि पाकिस्तान में या पाकिस्तान खां ॿाहिरि दुबई, सऊदी अरब ऐं कतर में या ॿिए पासे मुल्क में तव्हांजा फैन बि हूंदा लाज़मी जंहिं तव्हांखे ड्रामे में पसंदि कंदा आहिनि, उन लाइ छा मैसेज ॾींदो तव्हां? मां इहो चवंदसि त मुंहिंजा जेके परस्तार आहिनि, जेके मूंखे ॾिसनि पिया हिन वक़्तु, ऐं जिते बि हुजनि ख़ुशि हुजनि, पंहिंजे घरनि सां, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजी फैमिली सां मुहबत कनि, पंहिंजे माउ पीउ जी इज़त कनि, पंहिंजे माउ पीउ सां मुहबत कनि ऐं उन खां अलावा पंहिंजे हिन पाकिस्तान खे न विसारनि, पंहिंजे हिन पाकिस्तान, पंहिंजे वतन सां मुहबत कनि।